जदीद दौर में भी जादू ऐं तावीज़नि ते यकीन रखण वारा मौजूद आहिनि। केतिरा ई अहिड़ा माण्हू मुल्क में मौजूद आहिनि जेके पाण खे आमिल चवंदा आहिनि। उन्हनि वटि माण्हुनि जो वॾो अंग वञी जादू ऐं तावीज़ कराए थो। अवाम जे मसइलनि में रोज़गार, पसंद जी शादी, घरेलू मसइला, कारोबार जा मसइला ऐं ॿिया जाइज़ नाजाइज़ कम शामिल आहिनि जेके हू जादू कंदड़नि वटि वञी हल कराइण जी कोशिश कंदा आहिनि, छो त हू जादू पीणे ऐं आमिलनि ते यकीन कंदा आहिनि। खोड़ माण्हू अहिड़े अमल खे नाहिनि मञींदा ऐं चवंदा आहिनि त ही जाली आमिल अबोझ अवाम खे बेवकूफ़ बनाए पैसा उगाड़े रहिया आहिनि। पर अव्हां खे हैरानी थींदी त मुल्क जी अधु आबादी जादू पीणे ते यकीन रखे थी ऐं इन हवाले सां हिकु सर्वे बि कई वई आहे। हिकु रिसर्च मूजिबि पाकिस्तान में बहिराड़ी वारनि इलाइक़नि में 55.7% माण्हू जादूअ ते यकीन रखनि था, जॾहिं त शहरी इलाइक़नि में इहो अंग 45% आहे। जादू ते सभ खां वधीक यकीन पंजाब जा माण्हू रखनि था, जिते इहा शरह 56.5% आहे। ॿिए नंबर ते सिंध आहे, जिते 55.7% माण्हू जादू ते यकीन रखनि था। जादू ते सभ खां घटि यकीन KPK में कयो वेंदो आहे, जिते इहा शरह 18.5% आहे। गिलगित जा 19% ऐं आज़ाद कश्मीर जा 38% माण्हू जादू ते यकीन रखनि था। इस्लामाबाद में बि 38.5% माण्हुनि जो जादूअ ते यकीन आहे। वधंदड़ उमिरि सां गॾोगॾु जादू ते यकीन बि वधंदो ॾिठो वियो। 15 खां 24 सालनि जी उमिरि जा नौजवान घटि ऐं 25 खां 34 सालनि जी उमिरि वारा माण्हू वधीक यकीन रखनि था। अहिड़ी रीति जीअं जीअं उमिरि वधंदी वञे थी त जादूअ ते यकीन जी शरह में बि वाध ॾिठी वई। जादू ते यकीन कंदड़नि में औरतूं, मर्द, अमीर ऐं ग़रीब, पढ़ियल लिखियल ऐं अणपढ़ियल सभु शामिल आहिनि। इहा तहक़ीक़ रिसर्चर डॉक्टर दुरे नायाब कई आहे, जंहिं सर्वे में 20,000 माण्हुनि जी ॼाण गॾु कई वई हुई।